मुझे तालुके जा सदर, सिटी जा सदर, जिले जा सदर, यूथ जा उहदेदार साहबान, मुझा भाइर उस्ताद, मुझी भेनरियूं, असां खां उमिरि में नंढी नियाणियूं, अस्सलाम वालेकुम, जिए सन, जिए सिंध जो उस्ताद। लाड़काने ज़िले जो बेहतरीन कदम अॼु पंहिंजे हक़नि जे लाइ ॿाहिरि निकिरी आया आहिनि उस्ताद। छो त जॾहिं ज़ुल्म जबर वधी वेंदो आहे त इंसान पंहिंजे हक़नि जे लाइ ॿाहिरि निकिरंदो आहे। सभ खां पहिरियों त टाइम स्केल, सर्विस स्ट्रक्चर, प्राइमरी उस्ताद, अॼु जो प्राइमरी उस्ताद 57-58 साल जो थी वियो आहे, उहो अॼु ताईं पंहिंजे बुनियादी ग्रेड में बीठो आहे। जॾहिं त पटे वालो क्लार्क वञी सूबे में बीठी था वञनि, पर प्राइमरी उस्ताद जे लाइ प्रोमोशन बंदि आहे। मिनिस्टर साहब चयो कराची जे अंदरि तव्हां धाड़ो बंदि कयो, तव्हांखे 10% हेड मास्टरी 17 में था ॾियूं ऐं 25% 16 में प्रोमोशन था ॾियूं, पर उन खे 4 महीना थिया आहिनि। सैयद सरदार शाह बीठो असांखे टटा छोड़ी ऐं असां सां राति पियो थो केॾे, पंहिंजा वचन नथो पाड़े। जेको माण्हू पंहिंजे वाइदे खे